कुनरी ऐं भरपासे में हिकु भेरो ॿीहर पियल बरसाति वधीक तबाही आणींदे जलथल हिकु करे छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं शाम खां पियल बरसाति अञा ताईं जारी हुजण सबबि हेठियां इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त शहर जा मुख़्तलिफ़ पाड़ा, कॉलोनियूं, बाज़ारूं, मार्केटूं पिणु पाणी हेठि आहिनि। एशियाई सभ खां वॾी मिर्च मंडी में पिणु पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त कुनरी थाणो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल पाणी अञा ताईं इन खां नाहे थी सघियो। ॿाराड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़ा अॻे ई पाणी हेठि हुआ, उन्हनि में वधीक पाणी बीहजी वियो आहे। बिजली ऐं मवासिलात निज़ाम सख़्तु मुतासिर रहियो, जॾहिं त बरसातुनि सबबि बेघर थियण बैदि रोडनि रस्तनि ते वेठल मुतासिर माण्हू बरसातुनि सबबि सख़्तु परेशान आहिनि, संदुनि मौजनि में वधीक इज़ाफ़ो थी वियो आहे। एशियाई सभ खां वॾी मिर्च मंडी वारे हिन इलाइक़े में मिर्चनि जे फसलनि खे अॻेई बरसातुनि सबबि काफ़ी नुक़सानु थियो आहे, जॾहिं त हाणे फुटी ऐं ॿिया पोखियल फसल पिणु नुक़सान में वञी रहिया आहिनि। ज़िले उमरकोट लाइ मुक़ररु फोकस पर्सन सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर गुज़िरियल हिकु हफ़्ते खां हिते ई रही बरसाति मुतासिर इलाइक़नि जा दौरा करे मुतासिरनि सां मुलाक़ातूं करे संदुनि मदद लाइ हर मुमकिन कोशिश करे रहियो आहे। हुन ताज़ो मुदो पूरो कंदड़ बलदियाती नुमाइंदनि खे बरसाती सूरतहाल दौरान वॉलंटरी तौरु कमु जारी रखण जी हिदायत कई आहे। कैमरा टीम सां गॾु काज़ी यूसुफ, सिंध टीवी न्यूज़, कुनरी।